नाज़रीन ख़बरें नए अपडेट जे सिलसिले की अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जितां से दिलताज़ उमरो जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध जे मशहूर सूफ़ी बुज़ुर्ग हाफ़िज़ अली मुराद मस्तरह जी ज़िंदगी बाबति साईं जी ड्यूटी साईं मुस्तफ़ा जान पारां लिखियल किताब हाफ़िज़ सारो हक़ जी मुहूर्ती तक़रीब मोरो मैरिज हॉल में थी गुज़री। मुहूर्ती तक़रीब जा ख़ासि महिमान साईं जिन जा वेझा रिश्तेदार साईं मोहम्मद इस्माइल ज़रदारी, फैज़ुल्लाह ज़रदारी, मोहम्मद कासिम जान ज़रदारी, माशूक ज़रदारी, मंठार अली, मोहम्मद कासिम ज़रदारी हुआ। जॾहिं त प्रोग्राम में मोरो शहर सां ताल्लुक़ रखंदड़ जावेद अहमद बंगर, फ़कीर अनवर अली भान, अनवर अली चौहान, सादिक अली ज़रदारी, मोराई अयास सोलंगी, मोहम्मद यासीन सूमरो, मोहम्मद अमीन चौहान ऐं ॿिया मौजूद हुआ। प्रोग्राम खे शुरूआति पाक किताब जे कलाम सां कई वई, जॾहिं त किताब जे लेखक साईं मुस्तफ़ा जान ज़रदारीअ खे गुलनि ऐं आलनि जी तोहफ़नि सां नवाज़ियो वियो, जॾहिं त आयल मोज़िज़ महिमाननि खे किताब जा तोहफ़ा पिणु ॾिना विया। जॾहिं त मोज़िज़ महिमाननि पारां साईं हाफ़िज़ अली मुराद मस्तरह जी ज़िंदगी ते रोशनी पिणु विधी वई ऐं किताब बाबति तफ़सील पिणु बयानु कई वई। हीअ किताब साईं हाफ़िज़ अली मुराद मस्तरह जी ज़िंदगी ऐं संदसि ख़ानदान बाबति मुकमल तौर ते ॼाण ॾिए थो। हिन किताब में कापी सिंध जे नंढनि ऐं वॾनि शहरनि जे दुकाननि ते पिणु मौजूदु हूंदी, जितां ख़रीद करे साईं हाफ़िज़ अली मुराद मस्तरह जी तारीख़ बाबति बहितर मालूमात मिली सघे थी। किताब जी मुहूर्ती तक़रीब बाद आयल मोज़िज़ महिमाननि लाइ पुरतकल्लुफ़ लंगर जो पिणु बंदोबस्तु करायो वियो, जंहिं बाद महिमाननि जो शुक्रियो अदायगी बाद साणनि मोकिलाणी कई वई।